बिरशाह जे पीर ख़ादम शाह इल्ज़ाम हणियो आहे त वटसि साम आयल औरत खे वारसनि तहफ़ुज़ जी ख़ातिरीअ ते वापसि वठी वञण बैदि जीअरो दफ़नाए छॾियो। हाणे खेसि कार इल्ज़ाम हेठि क़त्ल करणु चाहिनि था। बिरशाह में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़ादम शाह चयो त संदसि मुरीद बिलाल मंगरियो जी घरवारी हकीमा मुड़ुस जे तशदुद खां तंग अची वटसि इंसाफ़ लाइ पहुती हुई। खेसि न्याणीअ तौरु साम ॾेई तरसायो हो ऐं सखर जी फैमिली अदालत में पिणु पेश कयो। उन चयो त सिकंदर मंगरियो ऐं क़ादर नारे जो तहफ़ुज़ जी ख़ातिरी कराइण ते औरत खे वापसि वठी विया। बाद में खेसि ज़िंदा दफ़नाए छॾियाऊं। हाणे खेसि कारो करार ॾिनो पियो वञे। ख़ादम शाह चयो त हकीमा खे जाम नवाज़ अली वेझो ॻोठु याकूब मंगरियो में राति जे पेट में दफ़नायो वियो आहे। हाणे असांजे मुक़दस रिश्ते खे ग़लति रंग ॾेई कार इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जी कोशिशि कई पई वञे।